बरसात इनामन चीथे थी हित खुलन लिफाफा बंद। जी नाज़रीन, वेलकम बैक धमाधम सिंध में एक ज़रूरी तासुब के बली का नाज़रीन हाणे मुकाबलो आहे असां वटि ब्रिज पावर बैटरीज़ वारनि जी तरफ़ां ऐं नॉरस वारनि जी तरफ़ां ताक़त जो मुज़ाहिरो। जी नाज़रीन, रसाकशी जो मुकाबलो आहे। तव्हां मां केरु खेॾणु चाहींदो? चाठा जवान किथे आहे? अच्छा, हितां हिकिड़ो साईं हथ खणे पियो। रसाकशी 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 रस्सी खींचेंगे औरतों के बीच में। अच्छा, नौजवान किथे आहिनि? नौजवान नौजवान हिते आहे हिकिड़ो मिंट। हितां किथे आहे? ठीकु आहे। हिकिड़ो हिकिड़ो हिते छोकिरो वेठो आहे हुतां हुते ॾिसो, ॿ हेॾां बि वेठा आहिनि। तव्हां ॿिन्ही मां केरु ईंदो? तव्हां ॿिन्ही मां हिकिड़ो अचणु घुरिजे। ठीकु आहे, तव्हां अचो। ओके, तव्हां मां तव्हां खेलंदव पक? ठीकु आहे, तव्हां अचो 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 हलिया अचो अचो हलिया अचो। हाय नाज़रीन, ब्रिज पावर बैटरीज़ वारनि जी तरफ़ां नॉरस वारनि जी तरफ़ां मुक़ाबलो आहे। साईं तव्हां मुंहिंजा हिते बीहो ऐं ॿियो बि साईं अची वञे। किथे वियो किथे वियो? अचो अदा अचो, हलिया अचो अचो बीहो। रस्सी खणी वठो भई, रस्सी खणी वठो। रुमाल खे विच में रखिणो आहे ऐं पंहिंजी पंहिंजी लाइन ते बीहणो आहे। बिल्कुलु हो ईअं तव्हां बि पंहिंजी लाइन ते बीहंदव। रस्सी छिके वठो ऐं इन रुमाल खे विच में रखो। रुमाल खे बिल्कुलु विच में छिके वठो पाण वटि रस्सी। ईअं कीअं खेॾंदव? ईअं त खेॾी न सघंदव। ओ ईअं ॿिए हथ में रस्सी खे ईअं ॿिए हथ में घुमाइबो। ठीकु आहे न? इन खे विच में रखिणो आहे हिते। ओके ओके, रस्सी तव्हां पंहिंजी सेट करे वठो। सेट सही तरीक़े सां छॾे वठो। ओके ओके, इनखे विच में आणियो, विच में आणियो हिते। ठीकु आहे, स्टार्ट कयूं। हाँ, म्यूजिक थी वञे पहिरें। सबसे पहले म्यूजिक धमाधम 3 2 1 एंड स्टार्ट। शाबाश, शाबाश, क्लैपिंग, तालियों, कम ऑन। शाबाश 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 शाबाश, जोर लगा के हैया, जोर लगा के हैया, शाबाश। बेड़ो ना है, बीहणो है। शाबाश शाबाश। रुमाल जिते वधीक देर रहियो वो घटंदो। मां ॾह ॻणंदुसि। रुमाल जिते वधीक देर रहियो। शाबाश। 10 9 8 7 6 5 4 3 2 1। ओके, अचो 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 ॿई अचो माशाल्लाह, ज़बरदस्त। अचो अचो, माइक भी खणी अचो। वाह वाह, जबरदस्त। भाई ॿिन्ही जवाननि जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञा। साईं मुंहिंजो तव्हांजो नालो? जलील अहमद। साईं छा खाईंदा आहियो? कुछ भी न, पोइ बि इहो हाल आहे। बस अल्लाह जी कुदरत आहे अल्लाह जी। माशाल्लाह, बहितरीन मुक़ाबलो कयो तव्हां। हथ छिलजी विया लॻे थो। एॾी ताक़त। साईं तव्हांजो नालो? मोहम्मद आरिफ। ओके, पहिरें त ॿिन्ही जे लाइ खोड़ सारियूं ताड़ियूं थी वञनि।
तां नालो ॿुधायो? जमील इज द विनर। ऐं तां जे लाइ ब्रिज पावर बैटरीज वारे जी तरफ़ां ख़ासि तोहफ़ो आहे। थैंक यू सो मच, गॉड ब्लेस यू, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं तां जे लाइ नॉरिस वारे जी तरफ़ां ख़ासि तोहफ़ो आहे। थैंक यू सो मच, थैंक यू सो मच। वाह वाह नाज़रीन, वॾी ताक़त ऐं अधे जो हथ बि थोरो ज़ख़्मी थी वियो। ऐं इहो ई मज़ो आहे दमादम सिंध में इन गेम शो जो, ताक़त जो मुज़ाहिरो हुयो तव्हांजे साम्हूं। ऐं हाणे अच्छा ॻाइण जो शौक़ु हर कंहिंखे हूंदो आहे ऐं असां इन करे हिते हिकिड़ो ॻाइण जो मुक़ाबिलो रखियो आहे। टे फीमेल्स टे ठीकु आहे। तव्हां अचो तव्हां अचो हितां केरु आहे? तव्हां अचो ठीकु आहे। अच्छा मर्द माण्हू केरु ॻाईंदा? ॻाइण जो मुक़ाबिलो आहे। 3 मर्द खपनि, 3 मर्द, 3 मेल्स, मर्द 3 मर्द बि खपनि, 3 लेडीज़ अची वयूं आहिनि असां वटि। तव्हां ॻाईंदो? अचो तव्हां अचो। ॿियो केरु? तव्हां ॻाईंदो? तव्हां मां ॻाईंदो कोई? तव्हां मां कोई ॻाईंदो? अचो तव्हां त अचो। आप गाना गाएंगे? आइए अचो तव्हां हिते अचो। एक मिनट। अच्छा बाबा ॻाईंदो? गानो ॻाईंदो? अचो हेठि अचो। अच्छा हलिया ओके। हाय नाज़रीन, ॻाइण जो मुकाबलो है, सिंगिंग कंपटीशन है जी। तो फिर आप बैठ जाएं, उसको बुला लें, ऐसा कर लें, क्योंकि 3 लोगों के बीच में है, ठीक है। और एक छोटा बच्चू भी आ गया है हमारे पास। ऐं नाज़रीन मुकाबलो है ब्रिज पावर बैटरीज वारनि जी तरफां ऐं पैसिफिक ऑयल वारनि जी तरफां, टीम ए ऐं टीम बी। बाबा भी अची वियो। ओके सो शुरू कंदासीं तव्हां खां। मुंहिंजी अदी छा नालो आहे तव्हांजो? मुबीना। पहिरें त मूंखे तव्हां इहो ॿुधायो तव्हां किथां आया आहियो? लाड़काणे खां आया आहियो। लाड़काणे खां हिते डायरेक्ट आया आहियो? जी थोड़ो ॿुधायो पंहिंजो सफ़र असां सां शेयर कयो। हिकिड़ो मिनट भाई, ख़ामोशी ॿुधंदासीं जी। लाड़काना खां अॼु सुबुह गुलशन अदीत पहुतासीं। गुलशन अदीत खां वरी अॼु तव्हांजो प्रोग्राम जो शो हुयो, अॼु वरी हेॾे हलायासीं, सामान रखी हुते। वाह भाई ज़बरदस्त। इहा तव्हांजी मोहब्बत तव्हांखे छिके आई हिते माशाअल्लाह। ऐं तव्हांखे एंजॉय करण मज़ो अचे पियो न? जी अचे पियो। मूंखे लॻे थो थकी पिया आहियो, तव्हां आराम बि न आहियो। नंढड़ा ॿार आहिनि हिन वजह सां। हा ठीकु आहे। त पोइ गानो कहिड़ो ॿुधायो असांखे? जी अजनबी मुझको इतना बता दे। ठीकु आहे भला। माइक गलो बि मुंहिंजो थोरो ख़राब आहे। काई ॻाल्हि कोन्हे, उहो थोरो मौसम जो असर आहे, पर ख़ैर आहे, तव्हां पार्टिसिपेट कयो था, इहा वॾी ॻाल्हि आहे। जी लेट्स स्टार्ट। अजनबी मुझको इतना बता, दिल मेरा क्यों परेशान है, देख के तुझको ऐसा लगे जैसे बरसों की पहचान है। कितनी भोली है तू, कितनी नादान है, दिल की बातों से अनजान है। अजनबी मुझको इतना बता, दिल मेरा क्यों परेशान है। क्या सोचता हूँ मैं, क्या जानता हूँ, है तुझको बहुत मुश्किल तुझे है बताना। मैंने सुना है कि मुश्किल बड़ा है सभी चाहतों को छुपाना। राज तेरे कभी खोल देगी यही ये लबों की जो मुस्कान है। अजनबी मुझको इतना बता, दिल मेरा क्यों परेशान। ओके मुबीना जे लाइ खोड़सारियूं ताड़ियूं जी। मुंहिंजी अदी नालो तव्हांजो? कौसर। कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि आहियो? ठीकु ठाक। काफ़ी देर खां तव्हां पार्टिसिपेट करणु चाहियो पिया, हींअर तव्हांखे मौक़ो मिलियो। माशाअल्लाह बिल्कुलु तव्हां शौक़ सां आया आहियो, सभई शौक़ सां आया आहिनि ऐं तव्हांजो शौक़ु तव्हांखे हिते वठी आयो आहे। सो तव्हांखे हींअर चांस ॾियूं था ॻाइण जो, पर शो के बारे में छा था चवण चाहियो? शो बहुत पसंद है, बहुत शौक से देखते हैं। मजा आता है आपको? शो एंजॉय कर रही हैं आप? क्योंकि मैं इस्लामाबाद से हूँ, तो मैं पहले भी पार्टिसिपेट करती रही इस्लामाबाद से, कराची से पहले। ठीक है, कराची में पहली बार आपने पार्टिसिपेट किया, क्या बात है भाई। क्या नाम बताया आपने अपना? कौसर। कौसर जिला गोड़सारी ताड़ियों। उनको मैं सलाम बोलना चाहती हूँ। जी जी जरूर, ये कैमरा में आप बोल दें। अमेरिका में शफीक भाई, इसको सलाम, और
सब पाकिस्तानियों को सुना। वालेकुम अस्सलाम, वालेकुम अस्सलाम। गाना सुनेंगे भाई हम, कौन सा सुनेंगे? पंजाबी है। हो जाए हो जाए हो जाए। लुड्डी है जमालो बा, लुड्डी है जमालो, लुड्डी है जमालो बा, लुड्डी है जमालो। दुनिया तो प्यार मिले, कोई दिलदार मिले, आधा सवाद के साथ दा। लुड्डी है जमालो बा, लुड्डी है जमालो। पाकिस्तान जिंदाबाद। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। जी मुझी भेण, अस्सलाम वालेकुम। अचो अचो हेॾां अचो। नालो छा आहे तव्हांजो? हुमैरा। हुमैरा। अच्छा, तव्हांजी दोस्त बि उते वेठी आहे ऐं तव्हां चओ था हो बि सुठो ॻाईंदी आहे। ठीकु आहे, उन खां बि गानो ॿुधंदासीं, पर पहिरियों तव्हां खां ॿुधंदासीं तव्हां किथां आया आहियो? उर्दू में बात करो। उर्दू में बात करूं आपसे? ठीक है, आपका नाम क्या है? हुमैरा। हुमैरा नाम है आपका। हुमैरा, आपने कहा आपकी दोस्त भी बहुत अच्छा गाती हैं, तो उनसे हम गाना सुनेंगे, लेकिन बाद में पहले आपसे सुनेंगे गाना, ठीक है? तो आप कहाँ से तशरीफ लाई हैं? हम जौहर चुरंगी से। जौहर से आई हैं। जौहर से शो देखती हैं? जी। ठीक है, मेरा नाम पता है क्या है? नहीं। देखा दुनिया वालों, शो में आए और मेरा नाम पहली बार आई। हाँ, पहली बार आए तो नाम तो पता होना चाहिए था ना। वैसे देखती है शो में। शो देखती हैं, नाम भी नहीं पता मेरा। वो बता रही हैं क्या नाम है? बता दे, अब तो सुन लिया। पारस नाम है मेरा। पारस लड़कियों का नाम होता है ना? जी। लड़कियों का नाम होता है? नहीं, लड़कों का भी होता है। लड़कों का भी होता है, ठीक है, मान लिया आपकी बात। चलें, आप गाना सुनाएं। कौन सा सुना रही हैं? कौन से सुनो? सम्मी मेरी वारी में, वारी में वारियानी सम्मी, पहली पहली वार दिल हारी, दिल हारियानी सम्मी, सम्मी मेरी वार में, वारी में वारियानी सम्मी। ओके, बहुत शुक्रिया जी भाई। कैसे हैं आप? जरा आइए करीब आइए। क्या नाम है आपका? कामरान अमित सर। कामरान साहब, कहाँ से तशरीफ लाए? लियारी से। लियारी से। लियारी वारो, तव्हांजो टैलेंट असां वटि बीठो आहे। जी बाबा, छा ॿुधाईंदो? उर्दू गाना सुनाएंगे? ठीक है, सुनाइए। मैं तेनू समझावा की न तेरे बाजू लगदा जी, माइक क्लोज करें। मैं तेनू समझावा की न तेरे बाजू लगदा जी, तू की जाने यार मेरा, मैं करा इंतजार तेरा, तू दिल भर जान मेरी, मैं तेनू समझावा की न तेरे बाजू लगदा जी। बहुत अच्छे, बहुत अच्छे, क्या बात है, बहुत अच्छे। जी भाई, वालेकुम अस्सलाम। फारूक भाई ठीक है? ठीक है, आप बताएं कैसे हैं? अल्लाह करम। तबीयत कैसी है? फर्स्ट क्लास। मजा आ रहा है? बहुत मजा आ रहा है। शो में मजा आ रहा है? जी जी बहुत। ठीक है, आपका नाम क्या है? मुनीर अहमद। मुनीर अहमद साहब, क्या करते हैं? फ्रिज एसी का काम करता हूँ सर। फ्रिज एसी का काम करते हैं? जी, जी। ठीक है, गर्मियाँ आने वाली है, जी जी। काम बढ़ने वाला है ना? क्या बात है। कौन सा गाना सुना रहे हैं? ये सर, जिए कैसे? हैं? जिए कैसे? जिए तो जिए कैसे? ठीक है, हो जाए। जिए तो जिए कैसे, दिल आपके लगता नहीं, दिल कहीं तेरे लिए, जिए तो जिए कैसे, दिल आपके लगता नहीं, दिल कहीं, दिल आपके। पारस भाई क्या बात है, बहुत शुक्रिया, जबरदस्त जबरदस्त। जी बाबा, अस्सलाम वालेकुम। बाबा खुश हैं? माइक में ॻाल्हाए ना, माइक में। तबियत ठीक आहे? तव्हांजो नालो छा आहे? नवाब अली। नवाब अली। साईं पाण किथां जा आहियो? सखर जा आहियो? ठीकु आहे। प्रोग्राम कीअं पियो लॻे? चङो आहे न? मज़ो अचे ई पियो? हा, थोरो थोरो अचे थो न मज़ो? हा, पोइ गानो ॿुधाईंदे? थोरो थोरो ॿुधाईंदे? हा, थोरो थोरो ॿुधाए, थोरो थोरो। बिट जा भिटाई बिट वसई, बिट जा भिटाई, बिट जा भिटाई, ओ बिट वसई, सूरज जो पुजाई। बस, वाह 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 वाह।
आशिक होना, जबरदस्त, जबरदस्त गाना। ये बेटा नाम क्या है? अशारिब। अशारिब, आपकी अम्मी की पुरजोर फरमाइश पे आपको बुलाया गया है यहाँ पे, ठीक है, और हमने सुना आप बड़े सुरीले हैं। कौन सा गाना सुना रहे हैं? चाहिए बताए मैं नए जमाने का सुनाऊं या पुराने? जो आपकी मर्जी, जो आपको अच्छा आता हो। यही डूबे दिल मेरे, यही होते हैं सवेरे, यही मरना और जीना, यही मंदिर और मदीना, तेरी गलियां गलियां तेरी गलियां मुझको भावे, गलियां तेरी गलियां, क्या बात, तेरी गलियां गलियां तेरी गलियां यूं ही तड़पावे, गलियां तेरी गलियां। कैसा है रिश्ता तेरा मेरा, क्या बात, बेचेहरा फिर भी कितना गहरा, ये लम्हे रेशम से हो जाए, हो ना जाए हमसे फैसला, तू मेरे दर्द का अब दिल की दुआएं हैं, तेरी गलियां। और पुराना वाला क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, भूलेगा दिन जिस दिन तुम्हें, वो दिन जिंदगी का आखिरी दिन होगा। क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा, याद है मुझको तूने कहा था तुमसे नहीं रूठेंगे कभी, क्या बात, दिल की तरह से आज मिले हैं, जैसे वाला छूटेंगे कभी, तेरी राहों में बीती है शाम, बेवफा ये भी याद नहीं। क्या हुआ तेरा वादा, वो कसम वो इरादा। Give a round of applause for Asharib. जबरदस्त जी ऑडियंस, जनो ख्याल आहे त टीम ए सुठो गायो, ऐं जंहिंजो ख्याल आहे त टीम बी सुठो गायो। That means team A is the winner. नंढड़े जे लाइ गुड गिफ्ट ईंदो साईं ब्रिज पावर बैटरीज़ वारनि जी तरफ़ां तव्हांजे लाइ, साईं ब्रिज पावर्स वारनि जी तरफ़ां तव्हांजे लाइ, ऐं बाबा साईं ब्रिज पावर्स वारनि जी तरफ़ां तव्हांजे लाइ। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, दुआउनि में यादि रखो। थैंक यू सो मच। तव्हांजे लाइ बि गिफ्ट आहे, ईअं तव्हांखे वञणु न ॾींदासीं बिल्कुलु। खणी अचो बाबा, खणी अचो। हा ऐं हे अशारिब आपके लिए थैंक यू सो मच। नौरस वारनि जी तरफ़ां तव्हांजे लाइ थैंक यू सो मच, तव्हांजे लाइ नौरस वारनि जी तरफ़ां, ऐं तव्हांजे लाइ बि नौरस वारनि जी तरफ़ां थैंक यू। बाद में अच्छा नाज़रीन, जियां तव्हां ॾिठो ॻाइण जो शौक़ु हर कंहिंखे आहे। कोई बाथरूम में ॻाईंदो आहे, को ॿाहिरि घिटी में ॻाईंदो आहे, को घर में ॻाईंदो आहे, को किथे ॻाईंदो आहे, को किथे ॻाईंदो आहे, को स्टेज ते ॻाईंदो आहे, सो को दिल में बि ॻाईंदो आहे, है न। ऐं उहो टाइम हूंदो आहे ब्रेक जो, जॾहिं माण्हू टाइम पास कंदो आहे न, त उन महिल माण्हू करे करे ॻाईंदो आहे। पर जेके प्रोफेशनल हूंदा आहिनि, उहो त ज़ाहिर आहे मंच ते ॻाईंदा आहिनि। पर हाणे टाइम थी वियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं ॿिया बि गेम खेॾंदासीं, सभु मिली करे कंदासीं धमाका। हिकु शॉर्ट ब्रेक एंड विल बी राइट बैक। बरसात इनामन जी थे थी हित खुलन लिफाफा बंद।